सतनाम सत श्री अकाल। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूर्त अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच होई सच नानक होसी भी सतनाम सत श्री अकाल। श्री राम संयुष्टपति जी अज पंजो पद पढ़े वञो थो। जय प्रसाद करहे पुन्ना बहु दान जय प्रसाद करहे पुन्ना बहु दान मन आठ पहर करे तिसका ध्यान मन आठ पहर करे तिसका ध्यान ये प्रसाद तू आचार व्यवहारी ये प्रसाद तू आचार व्यवहारी दस प्रभु को सास सास चितारी दस प्रभु को सास सास चितारी ये प्रसाद तेरा सुंदर रूप ये प्रसाद तेरा सुंदर रूप सो प्रभु सुमेरो सदा सो प्रभु सुमेरो सदा नूप ये प्रसाद तेरी नीकी जात ये प्रसाद तेरी नीकी जात प्रभु स्मर सदा दिन रात ओ सो प्रभु स्मर सदा दिन रात ये प्रसाद तेरी पत्र ये प्रसाद तेरी पत्राएं गुर प्रसाद नानक जस कहे ओ गुर प्रसाद नानक जस कहे सुखमनी सुखम रत प्रभु नाम सुखमनी सुखम रत प्रभु नाम भगत जना के मन बिसराम
साहिब असांखे हिन सुखमनी साहिब जे पद जे द्वारा इहो उपदेश ॾियनि था, जंहिं प्रसाद जंहिंजी कृपा सां करहे पुण्य बहुदान, जंहिंजी कृपा सां तूं पुण्यनि जा कम करें थो और वो दान जे रूप में, ॾियण जे रूप में, जंहिंजी कृपा सां हे जीव पाण न ॾेई सघंदो आहे। हे जीव ॾियण ते पए तो दुनिया में ग़रीबी रहे, जंहिंखे साईं ॾिनो आहे और ॾियण ते पइनि। राम राम राम। असांजे दान में हिन कलयुग में पहिरियों नंबर नालो ईंदो आहे राजा विक्रमाजीत जो। कर्ण जो बि नालो आयो आहे इन अखर में जो तुर्त दान महापुण्य, हुन उहो कमु करे ॾेखारियो आहे। वरना बाक़ी अॼु जेको संबत हले थो 2065, इन दान जे सदके इन धर्मात्मा राजा जो संबत हली रहियो आहे, जेको हर रोज़ उनखे यादि कयो थो वञे। श्री राम कयो त मन में उनखे इहो वीचारो थियो त अॼु मां हेॾो सम्राट जेको थियो आहे, इहो कहिड़े पुण्य फल करे। ब्राह्मणनि खे ज्योतिषनि खे घुराए ॿुधायो भाई श्री राम, पर टाइम ॾिनई हेतिरे वक़्तु मूंखे 8 ॾींहंनि जो तव्हांखे चवां थो, इन जे अंदरि जवाब न मिलियो त पोइ तो उन्होंने ब्राह्मण ज्योतिषन मां कंहिं ब्राह्मण जे घर में का कन्या हुई, वो पिता मुंझो वेठो हो इन सवाल ॿुधण खां पोइ। पुछेसि थी छो मुंझा वेठा हो? चइजो राजा हे सवाल करे विधो आहे। चई इहो जवाब आहे। चई पोइ कीअं थींदो? चई राजा खे चवंदा उहो मां वटि अकेलो अचे, इहो अची जवाब वठे। ठीकु आहे। 8 ॾींहं पहुता, उन ब्राह्मण हुनखे ॿुधायो भई कन्या चयो आहे त जवाब मां ॾींदुमि, पर राजा मां वटि त अकेलो अचे। वो तैयार थी वियो। धर्मात्मा राजा हो, ब्राह्मण सां गॾिजी करे उन कन्या वटि आयो। कन्या चुस राजा इन जो उत्तर मां वटि आहे, पर मां तोखे अञा संतुष्टि ॾियण जे लाइ इन उत्तर जो हितो 10 किलोमीटर तोखे अॻिते मोकिलींदुमि। हिकिड़ो संत वेठो थी, उनखे वञी मुंहिंजो नमस्कार चओ और इहो प्रश्न ॿुधायसि, तोखे उहो उत्तर ॾींदो। श्री राम। राजन वियो, महात्मा खे उन कन्या जो बि नमस्कार ॾिनई, पंहिंजो बि नमस्कार कयईं और उहो प्रश्न ॿुधायईं। हा राजा, इन जो उत्तर मां वटि ई आहे, पर मां तोखे अञा संतुष्ट करण लाइ अॻिते मोकिलींदुमि। काथे? चई 10 किलोमीटर तां अॻिते हिकु महात्मा वेठो थी, उनखे वञी इहो प्रश्न कर, तोखे उहो जवाब ॾींदो। उतां विया, उते पहुतो, उनखे नमस्कार कयईं, प्रश्न रखियईं। हा राजन, इन जो उत्तर हिते ई आहे, पर अञा तोखे संतुष्टि करण लाइ अॻिते मां मोकिलींदुमि।
काथे चहे तो भरसा वञ, हिकु राजा आहे उनखे पुत्र ॼायो आहे, 9 जनम थियो अथसि, उनखे वञी मुंहिंजो हे नमस्कार चओ और उहो तोखे जवाब ॾींदो, तूं प्रश्न रख तोखे उत्तर मिलंदो। ईअं ई थियो। भरसां पहुतो, राजा खे पुत्र ॼायल हो, ॿुधायो वियो। राज बालक जे अॻियां आया, जवाब ॾिनो, श्री राम। राजन, तुंहिंजे प्रश्न जो उत्तर इहो आहे जो तूं ऐं मां इहे ॿई ऋषि हिक ई जाइ ते तप कंदासीं। या कन्या जंहिं तोखे मोकिलियो या 8 रोटियूं खणी करके 2 रोटियूं सभिनी खे ॾेई वेंदी। राम। जॾहिं पहिरें वटि पहुती तो भगवान ब्रह्मण जो रूप धारे करके बुढ़ड़े जो उन वटि पहुतो, उनखां रोटी घुरियईं, चई मां हिकु ॼाए, हिकु मां खावां, मां बि इहा मुंहिंजो गुज़र बि सॼे ॾींहं जो इहो ई आहे, 24 कलाक में 2 रोटी मिलंदियूं आहिनि, ॿियो फल फूल खाई जीवन पास कंदाऊं। चवनि मूंखे बुख लॻी आहे, त मां ॾेढ चयोमांसि, नेठि चयो न, इहे 2 फुल्का मूंखे ॾे। त उन खां निकिरी वियो त तोखे मां 2 फुल्का ॾियां त छा मां अंगर खावां? त उहो फ़क़ीर अंगर वेठो खाए। चई तथास्तु। ब्राह्मण जो वातो निकितो भगवान जे रूप में ब्राह्मण जे, त उन ऋषि वटि जे पहुतो त उहो अंगर वेठो खाए, उन जे करके उहो अंगरे खाए वेठो। जेको ॿियो मिलसि उहो रख पियो खाए। त जॾहिं उन वटि 2 फुल्कनि लाइ उते बि ईअं ई चई, हुन बि ईअं चयसि, हिकु ॼाए, ॾेढ ॼाए, चयो न 2। चई 2 तोखे ॼां त मां छा रख खावां? चई तथास्तु। त उनखे उहो रख ई खाईंदो पिया। 3 मां वटि पहुतो, ईअं ई 1 ॾेढ, नेठि चए न मां 2 खाईंदुमि, मूंखे बुख आहे। चए मां तोखे ॼां त मां जीअरो कीअं रहंदुमि, मां त मरी वेंदुमि, मां मरी ई वियुमि। तो वटि पहुतो, तो हुनखे आदर सां विहायो, जल पीआयो, 2 रोटियूं खारायूं, फल फूल खिरायो, प्रेम सां आशीर्वाद वरिती। हुन तोखे भगवान रूप में आशीर्वाद ॾिनी, जंहिंजे करे तूं अॼु इहो सम्राट बणियो आहे। राम राम। जय प्रसाद करे पुण्य बहुदान, जंहिंजी कृपा सां तूं पुण्य दान करें थो, प्रभु जे ॾिने मां कंहिं पुण्य फल मां मन 8 पहर कर तस्का ध्यान। अहिड़े प्रभु खे सदाई तूं ध्याए पियो, जेको तोखे ॾियण जी समर्था बख़्शे थो। जय प्रसाद तूं आचार व्यवहारी, जंहिंजी कृपा सां तूं सुठो आचार व्यवहार हली रहियो आहे संसार में, इहा तोखे तौफ़ीक़ बख़्शी थे। तिस प्रभु को सांस सांस चितारी। अहिड़े प्रभु खे सदाई दम दम में चितार पियो, उनखे यादि कर पियो, चिंतन कर पियो, जंहिं तोखे इहा श्रेष्ठता बख़्शी आहे। जय प्रसाद तेरा सुंदर रूप, जंहिं तोखे प्रभु कृपा करे हे सुंदर रूप ॾिनो आहे। सुंदर रूप जीव खे तॾहिं मिलंदो आहे, शुभ कुल जन्म स्वरूप तनु भूप भोग आपत, पंडित देह अरोग पुन जन्म धर्म जान फल सत। पूरबले कर्म में जेकॾहिं कोई पुण्य दान शुभ कर्म कयल आहिनि त उन जो फल इहो मिलंदो आहे, उनखे हिन जन्म में कंहिं शुभ कुल में जन्म मिलंदो आहे। ॿियो उनजो सुंदर स्वरूप थींदो आहे, स्वरूप तन। ऐं राजा वांगुरु हुन वटि हर पदार्थनि जा भोग मौजूद हूंदा। ऐं बुद्धि में परवीन थींदो आहे, पंडित वांगुरु हर विषय जो ज्ञान ॼाण रखंदड़। ॿियो देही अरोग रहंदी आहे। इहे पूरबले धर्म जे
कयलनि जा पुण्य फल जा इहे फल आहिनि जेके हिन जन्म में असांखे इन रूप में मिलनि था। जंहिं प्रसाद जंहिंजी कृपा सां शुभ कर्म थिया जो फल सुंदर रूप मिलियो, सो प्रभु सुमरो सदा अनूप, जेको उपमा खां रहता अनुपमा, अहिड़े प्रभु खे सदाई ध्याए, सदाई सुंदर आहे जंहिं तोखे सुंदरता ॾिनी आहे। जंहिं प्रसाद तेरी नीकी जात, जंहिंजी कृपा सां तुंहिंजी सुठी ज़ात तोखे मिली आहे। राम, जेके ज़ातियूं असां जोड़ी वेठा आहियूं पाण सां, इन जात जो कोई मुल्क कोन्हे। इहा जात कुते वात सॾबी आहे। मतां कॾहिं इन जो बेवकूफ़ी में सां असां अहंकार कयूं, भुल न कयूं। असां नीकी जात, हे जेको तोखे चोलो मिलियो आहे मानव जो, इहा ई नीकी जात आहे। छो जो परमात्मा जात में जोत, जोत में जात आहे। हे जेको मानव चोलो मिलियो आहे, इन ज़ात में परमात्मा जी जोत समायल आहे, बुद्धि रूपी। असांखे इहो प्रकाश मिलियल आहे, छा करणो आहे छा न करणो आहे, इहो विवेक मिलियल आहे। जोत में जाता, हे परमात्मा जी ज़ात आहे असां सभु। पर और जूनी सभु पानी हारी, ॿियूं जूनियूं सभु हिन जे पाणी हारण वारियूं आहिनि। हाथी फल खणी अची गुरु गोबिंद सिंह महाराज जे अॻियां रखंदो हो और झाड़ू पाईंदो हो, अॻियां ॿुहारी पाए। सभु तुंहिंजी शेवा करण वारा आहिनि, तुंहिंजी सभिनी जे मथां सिकदारी आहे, सरदारी आहे। श्री राम, अशरफ मखलूकात आहे, तोखे शरफ आहे सॼी मखलूकात जे मथां। हे तोखे अहिड़ी ज़ात शरीर मनुष्य चोलो ॾिनो अथई, तंहिं लाइ सो प्रभु सुमर। श्री राम, श्री राम, श्री राम। सो प्रभु सुमर सदा दिन रात। अहिड़े प्रभु खे सदाई सिमरण कर जंहिं तोखे एॾी सुठी ज़ात ॾिनी आहे। गुरु कृपा ते भगत कमाई, परम संत कबीर साहब जन। गुरु कृपा ते भगत कमाई, तबे हम मानस देही पाई। इस देही को सिमर है देव, हिन देही के देवता भी सिमरन कनि था। छो जो देवता मुक्त न थींदा, मुक्ति जो साधन हिन मनुष्य चोले में आहे। सा देही भज हर की शेव। तोखे इहा देही अहिड़ी मिली आहे जंहिंमें हरि जो भजन कर तूं मुक्त थी वञे। जे प्रसाद तेरी पत रहे, जंहिंजी कृपा सां तुंहिंजी इज़त जी रहिजी अचे, तुंहिंजे संसार में पत रहे, इज़त रहे। कहिड़ो जीव न आहे जंहिंखो ग़लतियूं नथियूं थियनि। ग़लती मथां ग़लती थींदी वेंदी वञे, उनजी भुल बि जीव खे महसूस नथी थिए। पर कहिड़ो प्रभु आहे जेको हर शइ उनखे बख़्शींदो रहंदो आहे, तुंहिंजी भुलनि खे उघाड़ो करे। राम, तुंहिंजे मन में जेकी हले थो इनखे प्रभु प्रगट करे विझे संसार में। न तुंहिंजे अंदरि भुलां ॾिसी करके बि तोखे बख़्शे वेठो आहे, तुंहिंजी इज़त जे राही वेठो आहे संसार में। जे प्रसाद तेरी पत रहे, जंहिंजी कृपा सां तुंहिंजी पत रहिजी अचे। गुर प्रसाद नानक जस कहे। गुरु जी कृपा सां अगाड़े सभु अचे प्रभु जी कृपा। पर अहिड़ी प्रभु जी कृपाउनि खे मद्देनज़र रखी ध्यान में तूं गुरु जी कृपा वठी करके गुरु जी कृपा ऐं बख़्शिश उन जे नाले जो सिमरन करणो। नानक जस कहे तो उन जो जस ॻाए वे। श्री राम, सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जना के मन विश्राम। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, सुखन जी मणि है ज्ञान। जिन मन में वसी वञे उनके प्रभु सुख आराम बख्शींदो। बोल गुरु नानक देव की जय।
नृप कन्या के कारण एक भया बेख धारी वाह। नृप कन्या के कारण एक भया बेख धारी कामारती स्वार्थी कामारती स्वार्थी वांकी पैज सवारी वांकी पैज तो गुण कहा जगत गुरा तो गुण कहा जगत गुरा मोह करम न नासे मोह करम न नासे सिंह शरण कत जाइए जम्बुक ग्रासे जम्बुक ग्रासे जम्बुक ग्रासे तो गुण कहा जगत गुरा एक बूंद जल कारने छात्र को दुख पावे एक बूंद जल कारने छात्र को दुख पावे प्राण गए सागर मिले प्राण गए सागर मिले फुल काम न आवे फुल काम न जगत गुरा मोह करम न नासेवा सिंह शरण गत जाइए जो जम्बुक ग्रासे तो गुण कहा जगत गुरा तो गुण कहा जगत गुरा
प्राण जो था के थिर नहीं, कैसे ब्रह्मा कैसे ब्रह्मा। प्राण जो था के थिर नहीं, कैसे ब्रह्मा। ओ डूब मोए नौका मिले, डूब मोए नौका मिले, तो कहाँ चढ़ाओ, तो कहाँ चढ़ाओ, तो गुण कहा जगत गुरा, मोह करम नासे, सिंह शरण कत जाइए, जो जम्बुक ग्रासे तो गुण कहा जगत गुरा, तो गुण कहा जगत गुरा। मैं नाही किछु हूँ नाही, किछु आहन मोरा। मैं नाही किछु हूँ नाही, किछु आहन मोरा। अवसर लजा राख ले, अवसर लजा राख ले, सदना जन तोरा, सदना जन तोरा, सदना तो गुण कहा जगत गुरा, मोह करम नासे, सिंह शरण कत जाइए, जम्बुक ग्रासे, तो गुण कहा जगत गुरा, तो गुण कहा जगत गुरा। श्री राम जय राम जय जय राम, 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 कृष्ण भगवान और गुरु नानक देव सतगुरु वसन घोट सखी मावास दाराम सर्व संतन महात्माओं की सर्व संतन को पैरी पै साधो बोलो शिव अयो नानक